अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए उम्मतिही व औलियाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सद्दक़ व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़त्ले हुसैन क़त्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। पर करबला जे पिड़ में करबला ओ करबला करबला जे पिड़ में ओ अची खेमा खोड़ियाऊं। झेड़ो यजीद सामो जुम्बी जोड़ियाऊं पर मोन मोड़ियाऊं पसीता हो तरार जो। हमदे सलात को बाद हिन नूरानी रूहानी महफिल में शरीक मुझे महबूब हादी और रहनुमा कंबर वारे पीर जा आशिको अज तवां सां वॾा खुश नसीब आहियूं जो असांजी हाज़िरी हिन नूरानी दरबार आलिया हुसैनाबाद शरीफ में थी आहे। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मां यकीन सां चवां थो त अॼु असांजे हिन मजमे हिन शान हज़रत सैयद शुहदा इमाम हुसैन आली मकाम जी अज़मत ऐं शान वारी महफ़िल खे संदन नानो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुलाहिज़ा फरमाए रहिया आहिनि ऐं पूरो पूरो ईमान अक़ीदो आहे। अॼु हे रोज़े वारो जान महबूब कंबर वारो पीर भी पंहिंजे ग़ुलामनि खे सुञाणे रहियो आहे। प्यारा मुसलमान भा, ये मोहब्बत अहल बैत एक फितरी गाला जैके अल्लाह तबारक व तआला नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असा हुसैनी वडे नसीबन वारा आयो भाग वारा आयो जो अहल बैत जी मोहब्बत असांजे विरसे में आई। छो त असा के लक़ब भी हुसैनियत जो मिलियल आहे। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हर माण्हू जे लाइ उन माण्हू जे हिसाब सां कैटेगरी जे हिसाब सां इम्तिहान थींदा आहिनि ऐं जॾहिं तव्हां कंहिं स्कूल में यूनिवर्सिटी में कंहिं कॉलेज में को पंहिंजो ॿारड़ो दाख़िल करायो या तव्हांजा इम्तिहान थियनि
जेकॾहिं को कमीशन तो करे त उन खां कमीशन लेवल जो इम्तिहान वरतो वेंदो जेकॾहिं को ग्रेजुएशन तो करे त उन खां ग्रेजुएशन लेवल वारो इम्तिहान वरतो वेंदो जेकॾहिं को मैट्रिक तो करे त उन खां ओड़ो इम्तिहान वरतो वेंदो पर कुर्बान वञा मदीने वारे महबूब जे बचड़े करबला वारे हुसैन जी अज़मत जंहिं खां इम्तिहान अहिड़ो त वरतो वियो जो क़यामत ताईं अहिड़ो पेपर को पास नथो करे सघे। प्यारा मुसलमानों, हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मनाक़िबे अहल बैत में फरमाइन था इमाम शाफी फरमाइन था त हुब्बु अहल बैती नाफ़िउन फि सबअत मवातिन अहवालुहुन अज़ीमतुन इंदल मौत व फिल क़ब्र व इंदल बस व इंदल किताब व इंदल हिसाब व इंदल मीज़ान व इंदल सिरात। हजरत इमाम शाफी फरमाइन था त अहल बैत जी मोहब्बत हुजूर था फरमाइन हुब्बु अहल बैती नाफ़िउन फी सबअत मवातिन मुझे अहल बैत जी मोहब्बत सतन जगहुनि ते तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। जेके ॻाल्हि सम्झ में आई आहे उहे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ त मां ॾिसां। इम्तिहान जे अंदरि हिकिड़ो पेपर अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे कंपल्सरी चयो वेंदो आहे। कंपल्सरी जी माना है ज़रूरी ऐं लाज़मी पेपर। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे हिन दीन इस्लाम में जेको लाज़मी पेपर आहे उहो कहिड़ो आहे? उहो मोहब्बत अहल बैत आहे। असांखे पेपर कहिड़ा पास करणा आहिनि? हिकिड़ो मौत जो सफ़र, जॾहिं इंसान जे मथां सकरात जो वक़्तु अचे उन वक़्त में कहिड़ी शइ कमी ईंदी? हज़रत इमाम शाफी बयान था कनि त हुज़ूर सरवरे दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हुब्बे अहल बैती नाफ़िउन फी सबअत मवातिन। हुज़ूर था फरमाइन मुझे अहल बैत जी मोहब्बत सतन जगहुनि ते तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। साईं उहे सत जायूं कहिड़ियूं आहिनि? अहवालुहुन अज़ीमतुन, जेके वॾे फ़ाइदे वारियूं आहिनि। हुज़ूर था फरमाइनि अव्वल त उहा अहल बैत जी मोहब्बत तव्हांखे कम ईंदी सकरात जे याने इंदल मौत जे वक़्तु व फिल क़ब्र जे वक़्तु व इंदल बास ऐं मरण खां बाद वारो सफ़र जॾहिं आलम बरज़ख में असां हलंदासीं उन आलम में असांखे कमी ईंदी मोहब्बत अली कमी ईंदी असांखे कमी ईंदी मोहब्बत हसनुल मुज्तबा कमी ईंदी असांखे कमी ईंदी त मोहब्बत हज़रत हुसैन कमी ईंदी असांखे कमी ईंदी त मवद्दत हज़रत हुसैन कमी ईंदी असांखे कमी ईंदी त मवद्दत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा फातिमा ज़हरा कमी ईंदी। न दिल ठरी आहे त ॾाढा सुभान अल्लाह चओ। ऐं असांखे कमी ईंदी त मोहब्बत कंबर वारे पीर जी कमी ईंदी। अॼु माण्हू रस्ते चपे सवाल था कनि त हुसैनाबाद छो था वञो? ख़ुदा जी इज़त जो कसम कल्ह बि हुसैनाबाद सां प्यार हुयो, अॼु बि हुसैनाबाद सां प्यार आहे, क़यामत ताईं हुसैनाबाद प्यारी आहे। छो त हे मरकज़ इश्क़ हुसैन जो आहे। हे मरकज़ मोहब्बत रसूल जो आहे। त हिन मरकज़ खे कीअं छॾियूं जेको सतनि ॾुखियनि पेपरनि में पास थो कराए? ॾाढा हथ खणी सुभान अल्लाह चओ। सभई पोयां बि हथ खणो त मां ॾिसां। मौत जे वक़्तु व फिल क़ब्र, इहा मोहब्बत तव्हांखे कमी दी क़ब्र में। व इंदल बास, जॾहिं आलम बरज़ख जो एॾो वॾो मुफ़ासिलो तय करे जॾहिं उथंदो इन उथण वक़्तु बि मोहब्बत कमी दी अहल बैत जी। ॾाढा त सुभान अल्लाह चओ। कंहिंजी अहल बैत जी मोहब्बत कमी दी। ऐं अॻिते छा आहे? अॻिते हेठि
पेपर थी विया चौथों सवाल कहिड़ो वहिंदल किताब जॾहिं तव्हांजा अमल लिखिया वेंदा जे मोहब्बत अहल बैत जी हूंदई ख़ुदा जो कसम आहे नंढियूं सन्नियूं थिलियूं ॻाल्हियूं अहल बैत जी मोहब्बत जे करे ख़ुदा माफ़ कंदुई हिन को वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां वॾा जादा तो पढ़ी चओ सुभान अल्लाह वल हिसाब ऐं हिसाब जे वक़्त अहल बैत जी मोहब्बत कमींदी वल मीज़ान जॾहिं तुंहिंजा मीज़ान जे फरमाइल व इन द सिराते यानी जेका पुल सिराते वार खां सनी तलवार खां तिखी हुंदी उन्ही वक्त में जेकॾहिं का शइ अव्हां खे कमींदी त उहा मोहब्बत अहल बैत कमींदी ॾाढा त चओ सुभान अल्लाह जेकॾहिं मौत जे वक्त अहल बैत जी मोहब्बत कम अचे समझो था अलाए कान जेकॾहिं क़बर में अहल बैत जी मोहब्बत कम अचे जेकॾहिं आलम बरज़ख खां बाद जॾहिं उथण जे वक्त में मोहब्बत अहल बैत कम अचे जेकॾहिं हिसाब किताब जे वक्त हिन अहल बैत जी मोहब्बत कम अचे जेकॾहिं अमाल नामन खे तोड़न जे वक्त अहल बैत जी मोहब्बत कम अचे जेकॾहिं पुल सरात को टपण जे वक्त अहल बैत जी मोहब्बत कम अचे वो के मुल्ला मौलवी दे छो था निहारियो खुदा जो कसम दिल मुंजी थे हुसैनाबाद हजाई दा क्यों डाडा डाडा हाथ मानी बच कर सुभान अल्लाह चओ त बुधायां को शायर खूबसूरत कलम क्यों आ ऐं लफ्ज लिखिया थई त वाह मौला हुसैन जी वरी ये मोहब्बत ताजी उजागर तो हिन मानुन में कई एड़ी मोहब्बत वरी केर तो उजागर करे सके त इमाम आली मकाम जे शान जो एकड़ो मिसरो वा डाडा सुभान अल्लाह चओ त मां वहां के बुधायां सबई सबई डाडा चो ओ सब जर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे तो हुसैन करे केड़ो हुसैन करबला वारो हुसैन हिन दौर में वरी जियां उन करबला वारे हुसैन जी मोहब्बत दिल में असां के दिनी त कंबर वारे पीर जारी हथ खणी चो सुभान अल्लाह ओ सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे तो हुसैन करे ओ बचड़न जे खून सा करबल के सैराब करे तो हुसैन करे अदा बचड़न जो कुर्बानो जणो दुखियो आगले ओ सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे तो हुसैन करे ओ बचड़न जे खून सा करबल के फैज़ याब करे चौ चौ हुसैन करे हथ वणी यार पाण मलायो तो सही ना आयो ओ बचड़न जे खून सा करबल के सैराब करे त हुसैन करे ओ जिथे जा नौका दम तीर वसल उते केर नमाज जो वक्त पूछे चो सुभान अल्लाह ओ जिते जा नौका दम तीर वसल उते केर नमाज जो वक्त पूछे कंध कटे जनवारी जाग के ओ मिगरा करे तो हुसैन करे तो सुभान अल्लाह तो मुसलमान भाइरो सन 61 हिजरिया अहिड़ो त दर्दन वारो भाग्यो वा खुदा गवावा जॾहिं बनी असद कबीले वारा उन शहीदन जे मथों आया त बनी असद कबीले वारा सभिनी शहीदन खे ॾिसी ॾिसी जॾहिं अली अकबर जी जवानीअ ते नज़र पईया जॾहिं उन चेहरे सोणे ते नज़र पईया त बनी असद कबीले जूं औरतूं ये उन्हनि जे अखियुनि मां ये नीर वही आया ज़ारू कतार रोवण लॻियूं
रोई चवन पयो अल्लाह करे रब करे तहन अली अकबर जी अमड़ जिंदा न हुजे छो त हेड़ो पुत्र बचड़ो करबला जी तलवारीअ ते ॾिसंदी बर्दाश्त करे न सघंदी ओ मुसलमानो हे करबला जो दर्दन वारो भाग्यो वा जेकॾहिं मां अॻिते हलां थो त टाइम घणो लॻी थो वञे बस हिकिड़ी ॻाल्हि कयांव हिकिड़ो भेरो कन खोले ॿुधजो ओ कज़ियो करबला जो ओ कज़ियो करबला जो ओ निसो रोई नाज़ होर न परोड़न राज़ कज़ियो करबला जो मां लंबी छोड़ी तकरीर नथो करण चाहियां ॿुधायां त जॾहिं सभु शहीद थी विया अच्छा आलम हूंदो असांखे पंहिंजा बचड़ा प्यारा इमाम आली मकाम करबला जे उन तलवारीअ ते पंहिंजा बचड़ा झुणंदो रहे थो असांजे लाइ 72 जवान कोराए असां चंद घंटा ईअं था वेहूं ॼण कंहिं ते थोरो था कयूं ओ मुसलमानो हिते महीना गुज़री वञनि साल गुज़री वञनि ज़िंदगियूं सदियूं गुज़री वञनि जेकॾहिं इमाम आली मक़ाम जे लाइ हिकु जॻह ते वेही गमे हुसैन में वेहो ख़ुदा जो कसम आहे त बि इमाम आली मक़ाम जो हिकु थोरो नथा लाहे सघो जॾहिं इमाम हुसैन आली मक़ाम अच्छा अल्लाह ताला तौफीक ॾिनी त इंशाअल्लाह ड्रिब शरीफ में अॻिते ॿुधाईंदासीं वक़्त जो ख़्याल रखंदे हींअर मां पंहिंजी जॻह थो वठां वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल वदूद वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिहिल महमूद व अला शरीफिल मसऊद व अस्हाबिहिल मारूफीन बिस्सिद्क़ वल अदल वल हयाइ वल जूद अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़्सिन मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज से दुरूद पाक का नजराना। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या जद्दिल हसन वल हुसैन व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या मौलाना व मौला सक़लैन।
हम्दो सलात के बाद अजीज़ा ने जी वक़ार, आप जानते हैं कि आज 10वीं मुहर्रमुल हराम का मुबारक दिन है और हम इस बाबरकत दिन में किसी आम जगह पर नहीं बल्कि शहनशाह विलायत गौसुल ज़मां अपने महबूब मुर्शिद करीम कंबर वाले शहनशाह के दरबार पर हाजिर हैं और हम यहाँ हाजिर हुए हैं सय्यदुना इमाम आली मकाम अलैहिस्सलाम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लख्ते जिगर इमाम आली मकाम के जिक्र सुनने के लिए और मैं समझता हूँ कि हमारा इंतखाब बेहतरीन इंतखाब है, इसलिए कि दरबार आलिया हुसैनाबाद शरीफ में सिर्फ अहले बैत का जिक्र ही नहीं होता बल्कि अहले बैत की मारिफत भी मिलती है। कह दीजिए सुभान अल्लाह, बुलंद आवाज से कहिए सुभान अल्लाह। इस दरबार से इमाम आली मकाम अलैहिस्सलाम अहल बैत मुस्तफा का जिक्र भी होता है, अहले बैत की मारिफत भी मिलती है और अहले बैत के फैज से सीने भी मुनव्वर होते हैं। यही अहले बैत के फैज की बरकत है जो हमें अपने महबूब मुर्शिद करीम के तवस्सुत से मिला है। तो हम देखते हैं कि हुसैनी फकीर अल्लाह अल्लाह का जिक्र भी कर रहे होते हैं, सरकारे दो आलम पर दुरूद व सलाम भी पढ़ रहे होते हैं। ये हुसैनी फकीर सरों पर दस्तार भी सजाए हुए होते हैं, चेहरों पर सुन्नत मुस्तफा दाढ़ी भी रखी हुई होती है। यही हुसैनी फकीर अहले बैत की सबील भी लगा रहे होते हैं। यही हुसैनी फकीर लंगर और न्याज का एहतमाम भी कर रहे होते हैं। यही हुसैनी फकीर तिलावत कुरान भी कर रहे होते हैं। तो यही हुसैनी फकीर सजदों में भी मसरूफ अमल होते हैं। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। अरे लाओ मिसाल ऐसी, लाओ कोई ऐसा फैज, कहीं पर नमाजें हैं तो दुरूद नहीं है, कहीं पर दुरूद है तो अहले बैत की मोहब्बत नहीं है। इस पुरफतन दौर में, इस दज्जाली दौर में तरह तरह के फितनों ने जन्म लिया हुआ है, तरह तरह की गुमराहियों ने जन्म लिया हुआ है। आप चप्पा चप्पा ढूंढ कर देखें, आपको बहुत सारे लोग ऐसे मिलेंगे जो सिद्दीक़ अकबर का जिक्र करेंगे लेकिन मौला अली के जिक्र से चिढ़ेंगे। कुछ लोग आपको ऐसे भी मिलेंगे जो गमे मदीने में रोएंगे लेकिन गमे अहले बैत से दिल खाली है। अल्हम्दुलिल्लाह हम सही उल अकीदा अहले सुन्नत व जमात हुसैनी जमात, ये वो जमात है कि मुर्शिद करीम की नजर से अल्लाह का जिक्र भी करते हैं, सरकारे मदीना से मोहब्बत भी रखते हैं, अहले बैत का इश्क भी है, सहाबा कराम की ताज़ीम भी है, दुरूद व सलाम भी है, सुन्नत मुस्तफा भी है। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। इसलिए हम कहते हैं कि यही तमन्ना है और यही है सदा, यही तमन्ना है और यही है सदा कि दिल में रहे नबी, लब पर दुरूदों की सदा। इधर तवज्जो सुभान अल्लाह कहिए। यही तमन्ना है, यही है सदा कि दिल में रहे नबी, लबों पर दुरूदों की सदा। ये महफिले इश्क खुदा करे ये महफिले इश्क कायम रहे, दिलों में हुर्मत आले मोहम्मद कायम रहे। खुदा करे ये महफिले इश्क कायम रहे, दिलों में हुर्मत आले मोहम्मद
कायम रहे। आमीन कहिए आमीन। हजरात गिरामी मुख्तसर अपनी बात अर्ज करूंगा इसलिए कि सब दुआ के लिए हाजिर हुए हैं। मैंने आयत मुक़द्दसा पढ़ी, वाला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जु'i व नक़्स मिनल अमवालि वल अनफुसि वस समरात। रब्बुल आलमीन फरमाता है कि मैं जरूर आजमाऊंगा अपने बंदों को, खौफ के जरिए भी आजमाऊंगा, भूख के जरिए भी आजमाऊंगा, जान और माल के नुकसान के जरिए भी आजमाऊंगा। मैं इम्तिहान लूंगा, आजमाइश लूंगा, कभी खौफ की आजमाइश, कभी भूख के जरिए आजमाइश, कभी माल के नुकसान के जरिए आजमाइश, कभी जान के नुकसान के जरिए आजमाइश। लेकिन हजरात ज़ी वक़ार, जरूरी नहीं है कि ये सारी आजमाइशें एक ही वक्त में हो, ये सारे मामलात एक ही वक्त में हो। नहीं, कभी सिर्फ किसी पर भूख की आजमाइश आती है, कभी किसी पर सिर्फ खौफ की आजमाइश आती है, कभी किसी पर सिर्फ माली नुकसान की आजमाइश आती है, कभी किसी पर सिर्फ जान की आजमाइश आती है। लेकिन जिसका मर्तबा जितना बुलंद होता है, जिसकी शान जितनी बुलंद होती है, उस पर इम्तिहान भी उतना बुलंद आता है। मेरे इमाम आली मकाम अलैहिस्सलाम वो हस्ती हैं कि जिन पर इम्तिहान आया तो सिर्फ भूख का इम्तिहान नहीं, सिर्फ प्यास का इम्तिहान नहीं, सिर्फ माली नुकसान का इम्तिहान नहीं, सिर्फ जानी नुकसान का इम्तिहान नहीं, बैक वक्त इमाम आली मकाम अलैहिस्सलाम खौफ की आजमाइश में भी हैं, भूख की आजमाइश में भी हैं, प्यास की आजमाइश में भी हैं, माली नुकसान की आजमाइश में भी हैं, जानी नुकसान की आजमाइश में भी हैं। सारी आजमाइशें इमाम आली मकाम अलैहिस्सलाम पर एक वक्त में आई, लेकिन कुर्बान जाइए इमाम आली मकाम के इस्तिक़लाल पर, कुर्बान जाइए इमाम आली मकाम की जुर्रत पर, कुर्बान जाइए इमाम आली मकाम की बहादुरी पर, कुर्बान जाइए इमाम आली मकाम की अज़मत पर कि एक ही वक्त में मेरे इमाम ने सारे इम्तिहानियों में कामयाबी हासिल कर ली। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। हजरात गिरामी यजीदियों ने हजारों का लश्कर इसलिए नहीं भेजा था कि लड़ने के लिए हजारों की लश्कर जरूरी था। ये 72 तन थे, 72 के लिए 200-300 बंदे भी काफी होते हैं, लेकिन चारों तरफ से मुसल्लह फौज खड़ा कर दिया, चारों तरफ से हजारों की तादाद में लश्कर खड़ा कर दिया। क्यों खड़ा किया? कि इमाम आली मकाम को खौफजदा किया जाए, इमाम आली मकाम पर खौफ तारी किया जाए, इमाम खौफ में आकर हथियार डाल दें। अरे कूफियों ने पानी बंद इसलिए नहीं किया कि इमाम आली मकाम अलैहिस्सलाम कोई पानी के लिए तड़पेंगे, कहा कि पानी बंद करेंगे, इमाम आली मकाम अपना प्यास तो बर्दाश्त कर लेंगे, लेकिन अली असगर की प्यास बर्दाश्त नहीं कर सकेंगे। अली असगर को प्यासा देखकर शायद इमाम आली मकाम हथियार डाल दें, इसलिए पानी पर पहरा लगा दिया, इसलिए हजारों की तादाद में फौज खड़ा कर दिया। लेकिन यजीदियों को पता ही नहीं था कि उनका मुकाबला है किसके साथ, मुकाबले में है कौन। उन्हें क्या पता कि अरे ये तो वो इमाम आली मकाम हैं, ये तो वो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हैं जो पैदा होते हैं तो कानों में आजान मुस्तफा करीम देते हैं। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। अरे मेरे इमाम आली मकाम की वो शान है कि पैदा होते हैं कानों में आजान मुस्तफा करीम देते हैं, पैदा होते हैं नाम सरकारे मदीना रखते हैं। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली मुर्तदा के घर तशरीफ लाते हैं। नबी अलैहिस्सलाम ने फरमाया, ए प्यारी बेटी फातिमा, लाओ मेरे बेटे को। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। जब इमाम हुसैन पैदा हुए, सरकार मदीना फरमाते हैं अपनी प्यारी बेटी को कि बेटी लाइए मेरे बेटे को, मैं अपना बेटा देखूं। नवासा नहीं कहते, बेटा कहते हैं। अम्मा फातिमा ज़हरा हजरत इमाम अली मकाम को पेश करते हैं। सरकार मदीना फरमाते हैं, ए अली तूने इसका नाम क्या रखा है? बाज़ रिवायतों में आता है कि हजरत अली मुर्तदा ने फरमाया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैंने नाम हरब रखा। बाज़ रिवायतों में आता है कि हजरत अली मुर्तदा ने फरमाया, या रसूल अल्लाह मैंने नाम जाफर रखा। लेकिन सरकार मदीना फरमाते हैं, अली नहीं, इसका नाम मैं रखता हूँ, इसका नाम हुसैन है।
ऊंचा कहिए सुभान अल्लाह। हजरात गिरामी, फिर इमाम आली मकाम अलैहिस्सलाम की अकीके की बारी आती है तो अकीका जनाबे अलीउल मुर्तज़ा नहीं बल्कि इमामुल अंबिया, फखरुल अंबिया, सुल्तान दो जहां, रहमतल लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दो दुम्बे इमाम आली मकाम के अकीके में ज़िबह फरमाते हैं। ऊंचा कहिए सुभान अल्लाह, बुलंद आवाज से कहिए सुभान अल्लाह। यजीदियों को क्या पता कि हमारा मुकाबला किससे है? अरे ये तो वो हुसैन है कि जिनके कानों में आजान मुस्तफा दें, ये वो हुसैन है जिनका नाम मुस्तफा रखें, ये वो हुसैन है जिनका अकीका मुस्तफा करीम करें, ये वो हुसैन है जिनको कांधों पर सवार मुस्तफा करीम फरमाएं। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। ये वो हुसैन है जिन्हें सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपके दहन में अपना जुबान अक़दस देकर अपने प्यारे लहरे जिगर को फैज़ अता फरमाएं। ये वो हुसैन है जिनके लिए सरकार मदीना शहंशाह मदीना खुतबा छोड़ दें, ये वो हुसैन है जिनके लिए सरकार मदीना मिंबर से उतरे, ये वो हुसैन है जिनके लिए सरकार मदीना अपने सजदे को तवील करें। बुलंद आवाज से कहिए सुभान अल्लाह। अब मैं एक जुमला कहूंगा कि अरे लोगों लाओ मिसाल, तारीख के औराक ढूंढो, तारीख की किताबें पढ़ो, हदीस की किताबें पढ़ो, लाओ कोई ऐसी मिसाल, कोई ऐसा हस्ती लाओ जिसको कानों में आजान भी मुस्तफा ने दी हो, जिसका अकीका भी मुस्तफा ने किया हो, पर सवार भी मुस्तफा ने किया हो, जिसके लिए खुतबा भी मुस्तफा ने छोड़ा हो, जिसके लिए मिंबर से भी मुस्तफा उतरे। दीजिए सुभान अल्लाह। खुदा की कसम तारीख ढूंढोगे ऐसी हस्ती नहीं मिलेगी जिसको ये सारे एजाज़ात हासिल हो। यही बात है कि जब हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु का दौर था, माले गनीमत से पैसे आते थे, हजरत रज़ी अल्लाह तआला अन्हु अपने बेटे अब्दुल्लाह इब्न उमर को 500 दिरहम देते हैं और हसनैन करीमैन को 1000 दिरहम देते हैं। बात समझ में नहीं आई? अगर आई तो सुभान अल्लाह कहें। अपने बेटे को इब्ने उमर को 500 दिरहम देते हैं, हसनैन करीमैन को 1000 दिरहम देते हैं। अब्दुल्लाह इब्ने उमर ने अर्ज़ की, अब्बा जान हम तो पुराने सहाबी हैं, हमने तो जंगें भी लड़ी हैं इस्लाम के लिए, हमने तो तलवारें भी चलाई हैं इस्लाम के लिए, हम तो नबी अलैहिस्सलाम के शुरू के दौर में इस्लाम के लिए कुर्बानियां हमने दी है। हसनैन करीमैन तो बच्चे हैं, इन्होंने तो वो जंगें भी नहीं लड़ी जो हमने लड़ी है, इन्होंने तो वो तलवारें भी नहीं चलाई जो हमने चलाई है। अब्बा हमें 500, इन्हें 1000 होना तो ये चाहिए था कि हमें 1000 मिलते, इनको कुछ और मिलते या बराबर के मिलते। ये क्या हुआ कि हमें 500 इन्हें 1000। कुर्बान जाइए सुनियो, हजरत फारूक आज़म के जवाब सीने पर लिखना, ये जवाब तारीख की किताबों में आज भी सुनहरी हुरूफ में लिखा हुआ है कि फारूक आज़म ने अपने बेटे से कहा कि ए बेटा, तुम अगर ये कहते हो हसनैन करीमैन को 1000 दिरहम क्यों और मुझे 500 दिरहम क्यों, तो मैं कहता हूँ कि बताइए क्या इनके नाना जैसा तुम्हारा नाना है? बताइए क्या इनके नानी जैसी तुम्हारी नानी है? बताइए क्या इनके बाबा जान जैसा तुम्हारा बाबा है? बताइए क्या इनकी अम्मा जैसी तुम्हारी अम्मा है? इब्ने उमर, मेरे बेटे सुन, हसनैन के नाना जैसा तुम्हारा नाना नहीं, हसनैन के नानी जैसी तुम्हारी नानी नहीं, हसनैन के बाबा जैसा तुम्हारा बाबा नहीं, हसनैन की अम्मा जैसी तुम्हारी अम्मी नहीं। बुलंद आवाज से कहिए सुभान अल्लाह। जब इनका मुकाबला तुम नहीं कर सकते तो फिर खामोश रहिए, इनके बराबरी का दावा मत कीजिए। और सुनिए, आखिरी हदीस मुबारक अर्ज करके अपनी जगह लेता हूँ। ये सिर्फ हजरत उमर का कौल नहीं है, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमान भी है। सरकार मदीना शहंशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अय्युहन नास, ए लोगों, अला उखबिरुकुम बिखैरिन नास, अय्युहन नास, ए लोगों,
अला उखबिरुकुम खैर नासे जद्दुहा व जद्दतुहा व अम्मुहा व अम्मतुहा व खालुहा व खालतुहा। ए लोगों, क्या उनके बारे में तुम्हें न बताऊं कि जो अपने नाना के लिहाज से भी दुनिया में बेमिसाल है। ये सुभान अल्लाह, अपने नानी के लिहाज से भी दुनिया में बेमिसाल है। वो अम्मुहा, अपने फुप्पी के लिहाज से भी दुनिया में बेमिसाल है। वो अम्मतुहा, अपने अपने चाचे के लिहाज से वो अम्मुहा, वो अम्मतुहा, अपने फुप्पी के लिहाज से भी बेमिसाल है। वो उम्मुहा, अपनी अम्मा के लिहाज से भी बेमिसाल है। वो अबूहा, अपने अब्बा के लिहाज से भी दुनिया में बेमिसाल है। क्या उनका खबर न दूं हर तरह से। ये तो चंद बातें नबी अलैहिस्सलाम ने गिनवाई। यानी नाना देखो तब भी बेमिसाल, नानी देखो तब भी बेमिसाल, बाबा देखो तब भी बेमिसाल, अम्मा देखो तब भी बेमिसाल, चचा देखो तब भी बेमिसाल, फुफ्फी देखो तब भी बेमिसाल। यानी हर तरह से जो कायनात में बेहतरीन है उनका न बताऊं तुम्हें। पूछा कहिए सुभान अल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बताइए वो कौन हस्तियां हैं कि जिनका नाना भी बेमिसाल, जिनकी नानी भी बेमिसाल, जिनके चचा भी बेमिसाल, जिनके जो ना फुफ्फी भी बेमिसाल, जिनके अब्बू भी बेमिसाल, जिनकी अम्मी भी बेमिसाल। सुनिए रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि सुनो, वो हसन है और हुसैन है। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। कि ये हर तरह से बेमिसाल हैं, इनका तुम क़ियास नहीं कर सकते, इनका तुम मुकाबला नहीं कर सकते। हज़रात ज़ी वक़ार, मुझे कहने दीजिए कि मेरे आका हुसैन का कबीला कायनात के कबीलों में बेमिसाल, मेरे आका हुसैन का खानदान कायनात के खानदानों में बेमिसाल, मेरे आका हुसैन का घराना कायनात के घराने में बेमिसाल। ऊंचा कहिए सुभान अल्लाह। न हुसैन के कबीले जैसा किसी का कबीला है, न हुसैन के घराने जैसा किसी का घराना है, न हुसैन के खानदान जैसा किसी का। कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शे ज़मीन से लेकर अर्श तक है। शोहरा हुसैन का बेमिसल है दो जहां में, कुंबा हुसैन का कि सुल्तान दो जहां है, नाना हुसैन का। वमा अलैहि मौलाना गुलाम शेख। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। दखण वारा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। उत्तर वारा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सामू ओभर वारा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह चाहे वसवारो तुझी सलातो सलाम, तुझी सलातो सलाम रब चाहे
हिन हावीअ रोड सां हलंदी वञी कराची पहुचाए। रब जी मर्ज़ी आहे त तुंहिंजी सलात व सलाम पाकिस्तान जे समुंड में दाख़िल करे त बस सवारो आहे। अल्लाह चाहे त तुंहिंजी सलात व सलाम हिंदी समुंड में दाख़िल करे। रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह चाहे तुंहिंजी सलात व सलाम अरबी समुंड में दाख़िल करे। रब चाहे बस सवारो आहे तुंहिंजी सुभान अल्लाह सलात व सलाम गुंबज़े खज़रा सां टकराए। सोने जो रुख हेॾां थी वञे। किबला साईं हबीब मंशा किबला साईं शफीक मंशा के गुज़ारिश अॻियां अचनि सादात किरामन ताज़ा दादू ज़िले जा सदर थियान सैयद आॾो हूंदा। हिते आॾो हूंदो त क़यामत में बि त आॾो हूंदो न। तवज्जो तो घुरां, तवज्जो तो घुरां। कुझु माण्हू जलसा कंदा आहिनि ऐवाने तजारत जे लाइ, कुल माण्हू सजदा जलसा कंदा आहिनि अमुन जे शरारत लाइ, कुझु माण्हू जलसा कंदा आहिनि सियासत जे लाइ। अॼु दरगाह जा हुसैनाबाद जलसो मल्हाए रही आहे मौला हुसैन जी शहादत जे लाइ। अरे ही उहो हुसैन आहे हिन जो ज़िक्र स्कूल में कजे। हुसैन जी रूह गवाह थी वञे। हिन हुसैन जो ज़िक्र यूनिवर्सिटी में कजे त हुसैन जो रूह गवाह थी वञे। हिन हुसैन जो ज़िक्र जेकॾहिं ऐवाने तजारत में कजे त हुसैन जो रूह गवाह थी थो वञे। हिन हुसैन जो ज़िक्र जेकॾहिं ऐवाने सदारत में कजे त हुसैन जो रूह गवाह थी थो वञे। अॼु बि मुंहिंजे सोने हुसैन जो रूह गवाह थी वियो आहे। अरे ही उहो हुसैन आहे जेके नानो मुस्तफ़ा सिंघंदो। ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए। हुसैनाबाद आयो ही हथ खणो यौम इज़िल तुहद्दिस अख़बारहा बिअन्न रब्बक औहालहा। हर शइ तुंहिंजी गवाही ॾींदी। पर अॼु हथ खणी सुभान अल्लाह चवंदे न हे दरो दीवार हे सभु कुझु गवाही ॾींदी। पर मुंहिंजो मुर्शिद हुसैन सुहिणो पंहिंजे रोज़े अतर में इहो बि गवाही ॾेई रहियो आहे। अल्लाह फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह तो फरमाए जेके मुंहिंजे राह में क़त्ल थींदा आहिनि उहे मुर्दा नाहिनि बल्कि उहे ज़िंदा आहिनि। पर तव्हांखे ख़बर नाहे, तव्हांजो ज़हन कम नथो करे, तव्हांजो अक़ल कम नथो करे, तव्हांजो जेको आहे इल्म कम नथो करे। अल्लाह फरमाए थो बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून, बल्कि उहे ज़िंदा आहिनि। मदीने वारा साईं हसनैन करीमैन के सिंघनि था। फरमाइनि था हिन मां मूंखे गुलाब जे गुलनि जी खुशबू थी अचे। आका फरमाइनि था हिन मूंखे पंहिंजनि नवासनि मां जन्नत जी खुशबू थी अचे। अरे सोहणा जंहिंखे रैयत वारा पटको बदिराईंदा आहिनि, जंहिंखे पंहिंजे क़ौम वारा पग बदिराईंदा आहिनि, जंहिंखे पंहिंजा अज़ीज़ व अक़ारिब दस्तार बदिराईंदा आहिनि, उहा आरज़ी हूंदी आहे वाह हुसैन तोखे नालो मुस्तफ़ा इन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब आलिल जन्नत। तोखे मदीने वारो जन्नत जे नौजवाननि जो सरदार तो बणाए छॾे। अरे ही सरदारी यजीद नथो खसे सघे। ॻाल्हायो ही सरदारी यजीद नथो खसे सघे। ही सरदारी शिमुर नथो खसे सघे। ही सरदारी मलऊ नथो खसे सघे। ही सरदारी उहा है जो सोनो हुसैन एकाक हिजरी में शहादत पाए भी अज भी शान वारो आ, सुभाणे भी शान वारो आ, क़यामत ताईं शान वारो आ, जन्नत में भी शान वारो आ। सलात का भेरो
मोहब्बत सां सब सलात पढ़ो। सुना तवज्जो मुखे कीअं ख़बर पवे हथ खणो त ख़बर पवे सुभान अल्लाह सब सुभान अल्लाह ॾाढा चओ सिक सां सुभान अल्लाह चओ इश्क सां सुभान अल्लाह चओ सुहिणो उमर महबूबन जे साम्हूं अचे थो हेॾो नवासन महबूब जे फर्ज़ंदन अर्ज कयो सुहिणा मदीने में सवारियूं सुहिणियूं कजावा उठ सिंगारियल मारी सिंगारियल उन्हनि जे मथां उन्हनि जा बच्चा वेठा असांखे सवारी कान्हे महबूब मदीने वारे साईं फरमायो हुसैन जी सोना हसन जी सोना आका फरमायो छो उन्हनि जी सवारी उठ है तव्हांजी सवारी मां मुस्तफा जरूरत थी महसूस थे त महार भी हुजे हिन सवारी ते महार भी हुजे महबूबन पंजा जुल्फे अंबीर खोले करे हिकड़े पासे नो हसन के ॾिना ॿिए पासे नो मौला हुसैन के ॾिना सुनो उमर पियो अचे ॻाल्हायो नथा मां बि जान न छॾींदुसि एको त सदके सवारो मिलियो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जो ॿियो वरी तव्हां ॻाल्हायो नथा ॻाल्हायो हथ खणो त ख़बर पवे न सोना पक जाने वठो जो मीर या वज़ीर या मशीर जे ओताक मां खाली वापस वञी सघी थो अॼु दरगाह हलिया हुसैनाबाद खाली वापस नथो वञी सघी सुना वाह जी सवारी आका फरमाए सवारी वाह जिया सवारी वाह जिया पर सवार भी तो वाह जाहन आका मिंबर ते बैठा फरमाए अबू बकर सिद्दीकीन जो सरदार आका फरमाए उमर आदलीन जो सरदार आका फरमाए उस्मान सखिन जो सरदार आका फरमायो अली शेरे खुदा वलीयन जो सरदार आका फरमाए हसन हुसैन जन्नत जे नौजवान जा सरदार आका फरमाए मां नबी जो सरदार सोना सुबह का वठी शाम ताईं सोनो हुसैन पंहिंजे जान सरम जी कुर्बानी ॾींदो रहियो बातिलन सां टकराईंदो रहियो मुंहिंजा था मुंहिंजा दोस्त जॾहिं निमाज़ जो टाइम थियो सोनो हुसैन मैदान ते पहुची करे लाश ढोए करे सोनो हुसैन सब्र सां अमन सां मोहब्बत सां इश्क़ खुदा जी मोहब्बत सां सोनो हुसैन यजीदिन के चए तो यजीदियो अज भी तौबा कयो अकबर जो खून माफ क्यों माफ अस्कर जो खून माफ क्यों माफ औने मोहम्मद जो खून माफ क्यों माफ वहाब कल्बी जो खून माफ क्यों माफ 71 जान सारन जा खून माफ क्या माफ कि हम कल क़यामत दे दिहाड़े नाने मुस्तफा का जन्नत वठी दीदो यजीद ऐलान कयो पाण भी ऐलान फरमायो यजीद चैनी पासन का तीर वसाया सोने हुसैन चयो भली तीर भी हलन तव्हां जा भाला भी हलन सोनो हुसैन मुकाबलो कंदो रहियो 57,000 के जहन्नम में पहुंचाईंदो रहियो पाण नजर कयाऊं त निमाज जो टाइम आ घोड़े जो रुख काबतुल्लाह ने कयाऊं घोड़े ते हा कयाम हो हेठ चन त्या रुकू हुयो जमीन से आया सजदो हुयो फरमायो सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह शिमर देर न कई तलवार हलाई मुझे सोने हुसैन जो सिर कटे विधाई तभी आवाज पहुंचे सुभान रब्बी अल्लाह शिमरत चयो हुसैन तुझो सिर कट जी वयो मौला हुसैन फरमायो मुखे खबर कान्हे सिर कटियो या न कटियो
ॻाल्हायो शिमर मस्त हुयो खंजर जे वार में हुसैन मस्त हुयो दीदार यार में सिमर चयो हुसैन तुझो सिर कटजी वियो मौला हुसैन फरमाए मूंखे ख़बर न आहे सिर कटियो या न कटियो तव्हां चवंदो मौली साहब दलील सां ॻाल्हि कर अल्लाह जो क़ुरान आहे वक़त्तान आयदिहुन वकुल हाश लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुल करीम। अरे मिस्र जी औरतुल यूसुफ खे ॾिठाऊं पंहिंजा हथ कटे विधाऊं उन्हनि खे हथनि कटण जी ख़बर न आहे पर जेको हुसैन रब खे ॾिसे उनके गर्दन कटण जी कहिड़ी ख़बर। सिमर चयो तुझो सिर कटजी वियो पाण फरमाए शाहे तमन्ना हरी है जली तो नहीं शाहे तमन्ना हरी है जली तो नहीं इश्क की आग दिल में है बुझी तो नहीं गर्दन कटी तो है लेकिन झुकी तो नहीं वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। मुझी हाज़िरी ने सदके मुर्शिद करीम दोस्त हादी गौस ज़मा सुन्नियत जे बादशाह जे सदके कबूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फ़ी सबीलिल्लाह फ़ी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना शफीना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजी इहा हाज़िरी पंहिंजे मुर्शिद करीम सोने सखी गौसुल ज़मान सैयद कमर वारे साईं बादशाह ऐं मुंहिंजे सोने इमाम हुसैन आली मकाम जी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी हुसैनी फ़क़ीरनि हुसैनी पांधीअड़नि खे मुर्शिद करीम जे सदके विख विख जो अजर अज़ीम अता फरमाए। यकीनन हे उहे आस्थाना आहिनि जिन आस्थाननि तां कॾहिं बि को ख़ाली न वेंदो आहे। इंशाअल्लाह ताला रब करीम तव्हां ऐं असांजा झोल असांजे मुर्शिद करीम जे सदके शाद ऐं आबाद करण फरमाईंदो। खुली करे आमीन चओ। ही अल्लाह जा कामिल वली असांजा मुर्शिद करीम जे अल्लाह जे कामिल वली कामिल कलंदर खे पंहिंजा त पंहिंजा पर दुश्मन बि मञींदा विया त मुर्शिद कंबर वारो अल्लाह जो कामिल वली आहे।
अल हक़ मा शहिद बिहिल अदा। हक़ीक़त में हक़ त उनखे चइबो आहे जो दुश्मन बि पंहिंजी ज़बान सां मञे त इहो हक़ ऐं सचो आहे। ऐं असांजो इहो अक़ीदो ऐं ईमान आहे। असांजा मुर्शिद करीम ज़ाहिरी तरह सां जेकॾहिं तव्हां असां सां गॾु हाल हयात हुया त तव्हां ऐं असांखे पंहिंजे फैज़, पंहिंजे शफ़क़त, पंहिंजे मुहब्बत, अल्लाह उन जे महबूब जे सनन अहल बैत व असहाब जे इश्क सां तव्हां असांखे नवाज़ियऊं। ऐं जॾहिं असांजा मुर्शिद करीम इन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटाए विया आहिनि, सनन फैज़ में अञा बि वाधारो थियो आहे, का कमी आहे ई कोन। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कबीर जे चौथे जुल्द में पाण फरमाइनि था, अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा हर्रमल्लाहु अजसादहुम अलल अर्दि हत्तल अकफान। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था, ख़बरदार जेके अल्लाह जा कामिल वली हूंदा आहिनि उहे मरदा कॾहिं बि न आहिनि, बल्कि हिकिड़ो घर छॾे करे ॿिए घर ॾे तशरीफ़ वठी वेंदा आहिनि। खुली करे सुभान अल्लाह जो आवाज़ न आयो। हुसैनी फ़कीर वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा, हिकिड़ो घर छॾे करे ॿिए घर में वेंदा आहिनि। हर्रमल्लाहु अजसादहुम अलल अर्दि, अल्लाह ज़मीन जे मथां हराम बणाए छॾियो आहे जो ज़मीन अल्लाह जे वलियनि जे जिस्मनि खे त कोन खाईंदी आहे। हत्तल अकफान, एतिरे क़दुरु जो अल्लाह जे वलियनि जा कफ़न बि मेरा कोन थींदा आहिनि। वलियन जा जिस्म त महफूज हूंदा आहिनि पर कफ़न बि महफूज हूंदा आहिनि। कुदसी हदीस पाक आहे। कुदसी हदीस जो मक़सद आहे ज़बान मुस्तफ़ा जी हूंदी आहे, फरमान मुंहिंजे रब करीम जो हूंदो। मदीने वारा साईं फरमाइनि था त मुंहिंजे रब करीम फरमायो आहे, वजबत मुहब्बती लिल मुतहाबीन फीय। मदीने वारा साईं फरमाइनि था त मिठो अल्लाह फरमाईंदो आहे त चार बाना अहिड़ा आहिनि जन जे लाइ मूं अल्लाह जी मुहब्बत वाजिब ऐं लाज़िम बणिजी वेंदी आहे। ए मुंहिंजा करीम रब कहिड़ा बाना? पाण फरमाइनि था, नंबर पहिरियों लिल मुतहाबीन फीय, उन बाने खे मुंहिंजी मुहब्बत वाजिबी तौर ते मिलंदी आहे जेको बानो मूं अल्लाह जे कामिल वलियनि सां मुहब्बत करे ॾेखारींदो आहे। सुभान अल्लाह जो आवाज़ न आयो। अल्लाह जे वलियनि सां मुहब्बत करण वारे खे अल्लाह जी मुहब्बत वाजिबी तौर ते मिलंदी आहे। या रब करीम ॿिए नंबर ते मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे, नंबर पहिरियों लिल मुतहाबीन फीय व लिल मुतजालिसीन फीय। ॿिए नंबर ते जेको मुंहिंजनि कामिल वलियनि जे मजलिस ऐं महफ़िल में वञी वेंदो आहे, उन अल्लाह जे वलियनि जे मजलिस में वञण वारे खे बि अल्लाह जी मुहब्बत जो वंड मिली वेंदो आहे। टे नंबर ते वल मुतज़ाविरीन फीय, ऐं जेको मूं अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर मूं अल्लाह जे कामिल वलीअ जो दीदार कंदो आहे, उन ज़ियारत करण वारे खे बि अल्लाह जी मुहब्बत वाजिबी तौर ते मिलंदी आहे। वल मुतबाज़िलीन फीय, नंबर चौथों, ऐं जेको मुंहिंजनि कामिल वलियनि ते ख़र्च कंदो आहे मूं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, उनखे बि मूं अल्लाह जे मुहब्बत वाजिबी तौर मिली वेंदी आहे। चार बाना अल्लाह जे मुहब्बत जा हक़दार, वलियनि सां मुहब्बत करण वारो अल्लाह जे मुहब्बत जो हक़दार, वलियनि जे मजलिस में वञण वारो अल्लाह जे मुहब्बत जो हक़दार, अल्लाह जे कामिल वलियनि जे दीदार करण वारो अल्लाह जे मुहब्बत जो हक़दार, ऐं अल्लाह जे कामिल वलियनि जे मथां ख़र्च करण वारो बि अल्लाह जे मुहब्बत जो हक़दार बणिजी। ऐं हुसैनी फ़कीरो, अॼु अल्लाह ताला तव्हांखे चारई शरफ़ अता फरमाया आहिनि। तव्हां अल्लाह जे वलीअ जे मुहब्बत में पंधड़ो करे बि आया हो, अल्लाह जे वलीअ जे मजलिस में बि हाज़िर थिया हो, अल्लाह जे कामिल वलीअ जो दीदार करे वापसि पोइ बींदव। ऐं जेके न ख़र्च करे पंधड़ा करे आया हो, इहे ख़र्च तव्हांजा सजाया आहिनि, अजाया न आहिनि। इश्क़ ऐं मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां मदीने वारे पंहिंजे मथां सलातो सलाम पढ़ो। बुलंद आवाज़ सां या रब सल्ले अला।
करीम रब पंहिंजे क़ुरान पाक जे अंदर फरमायो त वल्लज़ीन आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बि अमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह उलाइक हुमुल फाइज़ून। जेके अल्लाह जो कुरान मिठो लगो आहे खुली करे सुभान अल्लाह चवे, हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चवे। अल्लाह ताला फरमायो त वल्लज़ीन आमनू उहे बाना जन ईमान आंदो व हाजरू ऐं जन हिजरत कई आहे व जाहदू फी सबीलिल्लाह ऐं अल्लाह जे रस्ते में जिहाद कयो बे अमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजो माल बि अल्लाह जे रस्ते में कुर्बान कयो, पंहिंजूं जानियूं बि रब करीम जे राह में कुर्बान कयो। आज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह ताला फरमायो त इन्हनि बाननि जो मूं रब करीम वटि तमामु वॾो अज़ीम दर्जो आहे। उलाइक हुमुल फाइज़ून इहे ई बाना दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि कामयाब बाना आहिनि। टे ॻाल्हियूं। नंबर पहिरियों वल्लज़ीन आमनू अल्लाह ताला फरमायो त उहे बाना जन ईमान आंदो। पूरी दुनिया जो ईमान हिकिड़े पासे आहे। वाह मुंहिंजा मौला हुसैन तुंहिंजे ईमान खे सलाम आहे। वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजे ईमान शुजात ते कुर्बान थिजे जो हिकिड़े पासे यज़ीदुनि जा हज़ारे लश्कर बीठा आहिनि, ॿिए पासे मुंहिंजे सुहिणे हुसैन सां 72 कमो पेश सहाबी गॾु आहिनि। ऊंदा ही रात आहे मुंहिंजो मौला हुसैन सभिनी खे चवंदो आहे तव्हांखे वापसि वञिणो था त वापसि हलिया वञो, यज़ीदुनि जे लाइ मां हिकिड़ो हुसैन ई काफ़ी आहियां। इन खां वधीक ॿियो कहिड़ो ईमान हुजे। यज़ीद माण्हू गॾु करण ते इमाम हुसैन फरमाए तव्हां वापसि मोटी वञो, यज़ीद सां मां अकेलो मोटींदुसि। ॿियो नंबर वहाजरू ऐं जन हिजरत कई आहे, जन पंहिंजो वतन छॾे करे दिलबर हबीब जे दीन ख़ातिर ॿिए तरफ़ विया आहिनि, ॿिए मुल्क ऐं शहर विया आहिनि। सभिनी जी हिजरत जो आला मक़ाम आहे, मगर वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजे हिजरत तां कुर्बान वञे जो मुंहिंजे दिलबर हबीब जो प्यारो वतन मदीनो छॾियो, जंहिं मदीने पाक में सुहिणे हुसैन रांदि खेॾी आहे, जंहिं मदीने पाक में मुंहिंजे दिल पर नबी पंहिंजे हुसैन खे कुल्हनि ते सवार करे घुमायो, जंहिं मदीने पाक में मुंहिंजे मौला हुसैन खे पंहिंजी ज़बान चूसराई आहे, उहो मुंहिंजो मौला हुसैन पाक मदीनो छॾे करे करबो बला जो सफ़र करे महिमान बणियो आहे। दुनिया जूं हिजरतूं हिकिड़े पासे, वाह मुंहिंजा हुसैन तुंहिंजी हिजरत जो आला कमाल आहे। वजाहदू फी सबीलिल्लाह टे नंबर ते जन अल्लाह जे रस्ते में जिहाद कयो, पंहिंजो माल पंहिंजूं जानियूं अल्लाह जे रस्ते में कुर्बान कयो। उन्हनि बाननि जो रब करीम वटि वॾो दर्जो आहे। इहे बाना दुनिया ऐं आख़िरत में कामयाब आहिनि। सभिनी जो जिहाद हिकिड़े पासे आहे, मगर तारीख़ में सुहिणे हुसैन जहिड़ो जिहाद कंहिं न कयो आहे। जो काफ़िले सां जिहाद ते सुहिणो अली असगर बि गॾु आहे, सुहिणो अली अकबर भी गॾु आहे, मासूम नंढड़ी सकीना भी गॾु आहे। सभिनी जा जिहाद हिकु पासे आहिनि, मुंहिंजे सुहिणे हुसैन जे जिहाद जहिड़ो कंहिंजो जिहाद आहे ई कोन। मुंहिंजो हुसैन ईमान में भी बेमिसाल आहे, हिजरत में भी बेमिसाल आहे, जिहाद में भी बेमिसाल आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह, अल्लाह ताला वटि तमामु वॾे दर्जे ते इहे बाना फाइज़ आहिनि, इहे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि कामयाब आहिनि। पोइ अल्लाह मुंहिंजे सुहिणे हुसैन खे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि कामयाब करे छॾियो आहे। यज़ीद ते अॼु बि लानत जो वसकारो आहे, सुहिणे हुसैन ते अॼु बि रहमत ऐं ज़िंदा हुसैन जो नारो आहे। हे अल्फाज चई मां पंहिंजी जाइ वठां त हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन ज़िंदह इमाम आहे,
हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदह इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो आ उन्हीअ जो आला मक़ाम आहे खुदा जे नाले शहीद थियो आ उन्हीअ लाइ पिटको हराम आहे। अल्लाह ताला मो गुनाहगार जी हाज़िरी मुर्शिद करीम जी पंहिंजी पंहिंजे हबीब जी दरबार में मक़बूल है मंजूर फरमाए। वमा अलैना